ऑटो इंडस्ट्री ईंदड़ बजट में इस्तेमाल थियल गाॾियुनि जी क़ीमतुनि में वाध ऐं नॉन फाइलर खे गाॾियुनि ख़रीद ते पाबंदी जी तजवीज़ ॾेई छॾी। ऑटो इंडस्ट्री तरफ़ां हुकूमत खे ईंदड़ माली साल जी वफ़ाक़ी बजट में इस्तेमाल थियल गाॾियुनि जे दरामद ते ड्यूटी ऐं टैक्स वधाइण ऐं नॉन फाइलर्स लाइ गाॾियुनि जी ख़रीदारी ते मुकमल पाबंदी लॻाइण जूं तजवीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि। इन खां अलावा ऑटो इंडस्ट्री हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ओवरसीज़ पाकिस्तानियुनि लाइ इस्तेमाल थियल गाॾियुनि जी दरामद लाइ शफ़ाफ़ मैकेनिज़म खे यकीनी बणाए वञे, जे तहत ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खे रुॻो पंहिंजे ख़ानदान जे इस्तेमाल लाइ गाॾियूं दरामद करण जी इजाज़त ॾिनी वञे। ईंदड़ बजट जे हवाले सां FBR ऐं वापार वारे वज़ारत ऐं नाणे वारी वज़ारत जे ऑफिसरनि सां मुलाक़ात खां पोइ पाकिस्तान ऑटो पार्ट्स ठाहींदड़ एसोसिएशन पापाम जे चेयरमैन सां मीडिया सां गॾु ॻाल्हाईंदे इंडस मोटर्स कंपनी जे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर CEO अली असगर जमाली चयो त ऑटो मोबाइल ठाहींदड़नि ऐं पार्ट्स ठाहींदड़नि ईंदड़ माली साल जी वफ़ाक़ी बजट लाइ हुकूमत खे तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। इंडस मोटर्स कंपनी जे चीफ एग्ज़ीक्यूटिव अली असगर जमाली वधीक चयो त मक़ामी ऑटो इंडस्ट्री वफ़ाक़ी हुकूमत खे दरख़्वास्त कई आहे त ईंदड़ बजट में इस्तेमाल थियल गाॾियुनि जी दरामद ते ड्यूटी ऐं टैक्स में इज़ाफ़ो कयो वञे त जीअं मटासटा जी शरह खे मुस्तहकम कयो वञे। 2023 खां अप्रैल 2024 ताईं इस्तेमाल थियल गाॾियुनि जी सरासरी माहवारी दरामद 3068 यूनिट रही, जंहिंसां मक़ामी सनत जे कारोबार ते ख़राब असर पियो। हुन चयो त टोयोटा जे नए मुतारिफ़ थियल हाइब्रिड वर्की गाॾी टोयोटा करोला क्रॉस जी पहिरीं टिमाही कारकर्दगी इत्मीनान बख़्श आहे। टोयोटा करोला क्रॉस पंहिंजी कैटेगरी में सभ खां वधीक अंदरियनि जुज़नि जो तनासुब रखे थो, जंहिंमें 50% खां वधीक मक़ामी पुर्जा शामिल आहिनि। हुन वधीक चयो त लॻभॻि 13 ब्रांड मक़ामी तौर ते 40 खां वधीक मॉडल्स ठाहे रहिया आहिनि, जंहिंजी गरियल पैदावारी सलाहियत 5 लख यूनिट फ़ी साल आहे। पर दरामद थियल इस्तेमाल थियल कारियूं मक़ामी ऑटो सनत जी बका लाइ चैलेंजिस पैदा करे रहियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।